जी दावत तभी असांजा वाली आहे, वॾा भाउ आहे, इन करे सोचियोसीं त तव्हांखे दावत खाराइजे। असांजी ख़्वाहिश आहे कि तव्हां ॿाहिरि पाण में खीर खाईंदो। असांजी दावत कॾहिं खाईंदो? असांजी त शर्त आहे। तभी मेजर गुलाम अली खे चयो त हू लाहौर वारी पखी जी महफ़िल रखे त असीं अञा वधि ख़ुशि थींदासीं। इहा का ॻाल्हि आहे। बाक़ी महफ़िल जो बंदोबस्त असीं पाण ई कंदासीं। पर छा इहो मुमकिन आहे? न दुनिया में कहिड़ी शइ नामुमकिन आहे। असीं पंहिंजे भाउ जी हर ख़्वाहिश पूरी कंदासीं। वाह साईं वाह, वॾी दावा आहे। असीं बि ॿाहिरि को पढ़ंदा आहियूं। असीं युद्ध जे इहे वक़्त जो फ़ैसिलो आहे। गुलाम अली लाहौर वारे कम जी ॻाल्हि कर। हा, इहो ॿुधायो ॿाहिरि अली खे लाहौर मोकिलींदुसि। हू इंतिहाई सियाणो ऐं दाना आहे। ॾिसो त कीअं इक़बाल बेगम खे माणे थो। हा, मेहर अली जी ॻाल्हि दिलि ते लॻी। हुन में कमु करण जा ऐं माण्हूअ खे पाणी मिलण जा घणा आहिनि। ठीकु आहे, मां मेहर अली खे उमाणियां थो। भले केतिरो बि ख़र्च अचे। तभी समझ रहा होता कि असीं सख्त दिली ख़ुशि आहियूं। खुदा जी कसम, इहा हक़ीक़त आहे त असीं बाली खां सवाइ ख़ुशि नथा थी सघूं। सरकार, तव्हीं बिल्कुलु न कयो। सरकार, बाली बेगम जन अची वेंदियूं। सरकार, का तरकीब कयो, कुझु कयो। असांखे असांजी बाली आणे ॾियो। असां बालीअ खे सिवा अधूरा आहियूं। इन लाइ जेतिरा बि टका ऐं चौक ख़र्च अचनि था उहो करे छॾियो। पर असां असांजी बाली मिलायो। जेकॾहिं हू न आया त असां पहिरीं पंध लाहौर लाइ वेंदासीं। आख़िर बाली कहिड़ो पखी त न आहे जो असांखे न दूर गुज़री वञे। बादशाह आयो ऐं अहिड़ा कि इहा मां त सिधा सीधा सरकार। पर ख़ैर कुझु ही बादशाह पाण फिदा थियण लाइ तयारु आहे। तव्हीं सम्झो दुर्बाबत, तव्हीं सम्झो था बाबत। असीं इश्क करे कुफ्र पढ़ियो आहे। कुफ्र पढ़ियो आहे। पता मोहम्मद जी सरकार। जेकॾहिं असांजी बाली जे अचण जा संभा आहिनि त पोइ फौरी तौर सरकारी कारनि खे मोकिलियो वञे। जी सरकार। असीं चाहियूं था त तव्हीं बि वञो ऐं वञी चओ त मीर नवाज़ जे दिलि जो दिलि पर अॻियो ई हाल आहे। असीं पंहिंजी बाज़ार में सिर जो सौदो करे चुका आहियूं। असांजे दड़प जो कदुरु कयो वञे। जीअं हुकुम सरकार जो। सरकार, मेजर गुलाम अली ख़ान जन जी दावत में इहो तइ थियो आहे त मेजर अली ते वेंदो ऐं बाली साहिबा जन खे हिते वठी ईंदो। हू महफ़िल कंदियूं। कुझु तरसो जे देर बि थी त पोइ हलियो वञिबो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मेहर अली आहे ऐं आउं ख़ैरपुर रियासत खां आयो आहियां। भली कयो, जीअं कयो। ख़ुशि आहियो? रब जा एहसान आहिनि। मूंखे मीर वॾे जे भाउ मेजर गुलाम अली ख़ान मोकिलियो आहे। मेजर गुलाम अली ख़ान जन पंहिंजे भाउ मीर नवाज़ ख़ान जन जे वाली थियण जी ख़ुशीअ में महफ़िल रचाइणु चाहिनि था ऐं उन्हनि मूंखे मोकिलियो आहे
त लाहौर जे चोटीअ जे ॻाइणनि खे आंदो वञे, पर तव्हांजे भेण इक़बाल जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे ऐं वॾे मीर साहिब जन जी बि इहा ई ख़्वाहिश आहे ऐं हा इहा मीर वॾे जी बि ख़्वाहिश आहे। पर भाऊ मेहर अली, लाहौर खां ख़ैरपुर जो सफ़र बि त वॾो आहे। हेॾी वॾी मुसाफ़िरी जो असांखे इनाम छा मिलंदो? तव्हांखे मोट में बेइंतहा इनाम ॾिनो वेंदो ऐं रियासत जा अमीर बि ॾाढा सख़ी आहिनि। ठीकु आहे, असां तयारु आहियूं। असां इक़बाल बेगम सां मिलण था चाहियूं, पर हुकुम आहे त संदसि अचण जी मर्ज़ी खांसी ॿुधी पोइ वापसि वञे। असल में हू आराम में आहे। तव्हां ॿुधायो, मीर साहिब त ख़ुशि आहिनि न? हू ख़ुशि आहिनि, ख़ैर सां रियासत जा वाली जो थिया आहिनि। उन्हनि बि तोहफ़ा मोकिलिया आहिनि, पर घणा तोहफ़ा मीर साहिब जन जे भाइरनि तरफ़ां आहिनि। इहा त संदसि महिरबानी आहे। उहे चाहिनि था त बि ख़ैरपुर रियासत अचो। इक़बाल ख़ैरपुर हलण लाइ हिकु वॾो शर्त रखियो आहे। कहिड़ो शर्त? हू चए थी त मीर साहिब सां निकाह करे। इहा त तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिन जो मतिलबु आहे त तव्हां नथा चयो त असां ख़ैरपुर अचूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हा करे हलां। ॿियो न त मता वाक़ई इक़बाल बेगम हली पए, पोइ त मुंहिंजा ठठा आहिनि। अॻिते मीर साहिब जन ॼाणनि त ही ॼाणनि। मीर मेहर अली साहब, तव्हां त सोचनि में हलिया विया। छा था चओ? ठीकु आहे, मां तव्हां सां वाइदो थो कयां त हिन जो निकाह मीर साहिब जन सां ज़रूरु थींदो, पर इहा ॻाल्हि फ़िलहाल ज़ाहिर कोन कंदी। पर ज़ाहिर छो न थींदो? इन करे त अंग्रेज़ सरकार नाराज़ थींदी ऐं पोइ सरकारी ख़ज़ाने में टको कोन ॾींदा। चइबो त इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे, जेसीं ताईं हालतूं ठीकु नथियूं थियनि, इहो निकाह वारो राज़ असांखे मंज़ूर आहे। ठीकु आहे, त पोइ असीं हलूं पिया। भाभी, पर तो इहा ॻाल्हि कीअं कई? सही कयो। इक़बाल मूंसां निकाह मसाइल में ज़िक्र कई। रब जी न बि करे वठो। इक़बाल असांजे चवण खां ॿाहिरि काॾे मूंखे मंझराए वठो।